हेडलाइन सां ॾिठियूं अहम ख़बर शेयर कंदासीं। जामशोरो मां जिथे मोनिका क़तल केस में वधीक शकी माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। डायरेक्टर लैब डॉक्टर अकबर काज़ी जो चवणु आहे त 47 शकी माण्हुनि जा सैंपल जामशोरो लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। लेबोरेटरी पहुतल नमूननि जो अंगु 86 थी वियो आहे। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। मोनिका क़तल केस जे हवाले सां वधीक शकी माण्हुनि जा DNA जुज़ा लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ से अवांखे अपडेट कंदा हलूं त जामशोरो में मोनिका क़तल केस में वधीक शकी माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। डायरेक्टर लैब डॉक्टर अकबर काज़ी जो चवणु आहे त DNA जी रिपोर्ट हिकु हफ़्ते अंदरि जारी कई वेंदी। लेबोरेटरी पहुतल नमूननि जो अंगु 86 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त मोनिका क़तल केस में वधीक शकी माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? मोनिका क़तल केस में 47 शकी माण्हुनि जा DNA सैंपल जेके आहिनि जामशोरो लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। पुलिस जे सख़्त पहिरे हेठि DNA टेस्ट लाइ 47 माण्हुनि जा सैंपल जामशोरो जी फॉरेंसिक लेबोरेटरी पहुचाया विया आहिनि। इन सिलसिले में फॉरेंसिक लैब जे डायरेक्टर डॉक्टर अकबर काज़ी सां असांजो राब्तो थियो आहे, जंहिंजो चवणु आहे त मोनिका क़तल केस में जेके 47 शकी माण्हुनि जा जेके वधीक सैंपल आहिनि उहे पहुचाया विया आहिनि। हिन वक़्त ताईं इन केस में 86 माण्हुनि जा नमूना जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि ऐं जेके टेस्ट कया पिया वञनि। ऐं हिन जो इहो चवणु आहे त जेके नमूना पहुता आहिनि उन्हनि जी जेका रिपोर्ट आहे हिकु हफ़्ते अंदरि जारी कई वेंदी। जी ठीकु आहे अली मुराद, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण।